हफ्तेवार प्रोग्राम खड़ी आया आमो सामो जो मौजूद हैं मोहतरम लियाकत अली खान जदोई साहब। सियासत खे कूड़ अलग करण खपे। 14 साल थिया मां पीपल्स पार्टी जी मुखालफ़त में आहियां। जॾहिं तव्हां चीफ मिनिस्टर हो त तव्हांजो उहो कहिड़ो वॾो कारनामो हुयो जेको तव्हां कयो? छा पाण जो हॉस्पिटल्स में, थाननि ते, जेलनि में सिंधरन न्यूज़ वेब टीवी।